Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंधु जे लाॻीते एहतिजाज बाद हैदराबाद सखर मोटरवे मनसूबो PHDP में शामिल, जल्द अॾावत जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त। वज़ीर आज़म ख़त में चयो आहे त हैदराबाद सखर मोटरवे खे जल्द PHDP जो हिसो बणायो वेंदो। ज़ाती दिलचस्पी आहे त हैदराबाद सखर मोटरवे जे जल्द तामीर थिए। हैदराबाद सखर मोटरवे ते सिंध जा ख़दशा जाइज़ आहिनि। जल्द हैदराबाद सखर मोटरवे जो कमु शुरू कंदासीं। असांजो साहु सिंधुअ में ठहिया केनाल त छा थींदो, ओ जिया पे जो ज़रीरो आ, कयो को ख़्याल छा थींदो, कयो को ख़्याल छा थींदो। असांजो साहु सिंधुअ में ठहिया केनाल त छा थींदो। बुखियो ऐं थी उनजो मरबो, फसल गाह कीअं थींदा। ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा। सभई सियाणा याणा थियो, सभई सियाणा याणा थियो, चवां थो हाल छा थींदो, चवां थो हाल छा थींदो। असांजो साहु सिंधुअ में ठहिया केनाल त छा थींदो। असांजो साहु सिंधुअ में। सिंधुअ ते तकरारी किनाल्स ठाहिण ख़िलाफ़ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में अवामी एहतिजाज जारी। फलडियूं में शटर बंदि हड़ताल। शहरी इताद तरफ़ां फलडियूं खां प्रेस क्लब सिंधड़ी ताईं रैली कढी वई। दौलतपुर सफ़न में बि तकरारी किनाल्स ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च। सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सूधो सवे माण्हू शरीक। किनाल रिथा ख़िलाफ़ नारेबाज़ी। कैन शाह वासी तकरारी किनाल्स ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बढ़ियल। आबादगर जदोजहद कमेटी जे सॾ ते गोज़ो शहर खां खेरापुर नथन शाह ताईं 10 किलोमीटर एहतिजाजी मार्च। मेहड़ में GDA में शामिल जमायतुनि जो एहतिजाजी मार्च। तकरारी किनाल्स ख़िलाफ़ नारेबाज़ी। घोटकी में बि सवे माण्हू रस्तनि ते निकिरी आया। एहतिजाजी रैली कढी वई। तकरारी किनाल्स ख़िलाफ़ नारेबाज़ी। वफ़ा खां किनाल रिथा सदाईं लाइ ख़तमु करण जो मुतालबो। कराची बार जे सदर आमिर वड़ाज ते हमले ऐं तकरारी किनाल्स ख़िलाफ़ वकील सरापा एहतिजाज बणिजी विया। सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। कराची, मलीर, हैदराबाद ऐं सखर में एहतिजाजी मुज़ाहरा। घोटकी, कश्मोर, खेरापुर, कंबर ऐं मेहड़ में वकीलनि जी हड़ताल। अदालती कार्रवाइयूं मुअतल। लाड़काणो, मिठी, सजावल, जामशोरो, शदादपुर, ठरी मीरवा ऐं मीरो खान में बि वकीलनि जा एहतिजाजी मुज़ाहरा। नवाब शाह, मीरपुर खां ठुल, टंडवा दम ऐं ठटे में वकीलनि जा एहतिजाजी मुज़ाहरा। शदादकोट, मीरो खान, जेकाबाद, गंबट ऐं शदादपुर में वकीलनि अदालती कारोबार मुअतल करे छॾियो। आमिर वड़ाज ते हमले में मुलज़ जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। गुज़िरियल ॾींहुं कराची बार जे सदर आमिर वड़ाज मथां आया चंदरीगढ़ रोड ते अणॼातल माण्हुनि हमलो करे ज़ख़्मी कयो हो। वकीलनि तरफ़ां 12 अप्रैल ते तकरारी किनाल्स ख़िलाफ़ कमू शहीद वटे सिंध पंजाब दंग वटे हराला में बंदि करण जो ऐलान। हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल कराची बार जे सदर आमिर वड़ाज चयो आहे त किनाल्स ख़िलाफ़ तहरीक तां हथ खणाइण लाइ कुझु ॾींहंनि खां अणॼातल नंबर्स तां फ़ोन कॉल्स अची रहियूं हुयूं। टिजण वारो न आहियां। 6 किनाल्स वारो मनसूबो हर हाल में ख़तमु कराईंदासीं। हीउ मामिलो रुगो सिंध जो न आहे, पंजाब जी ज़राअत जो बि तबाही जो मामिलो आहे। कमू शहीद वटि धरणो हणी वेही रहंदासीं। 72 कलाकनि में मुतालबा न मञण जी सूरत में रेलवे ट्रैक बि बंदि करण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी कंपनीज़ खे पाकिस्तान जे मादनी शोबे में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी। अमरीकी वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। मादनी शोबे में सीड़पकारी ते ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म तरफ़ां ॿितरफ़े लाॻापनि जी मज़बूती लाइ अमरीकी इंतिज़ामिया सां गॾिजी कमु करण ते ख़्वाहिश जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमरीकी कंपनीज़ खे पाकिस्तान में मादनियात जे शोबे मां फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। अमरीकी परॾेही खाते जी ॾखण ऐं विच एशियाई मामलनि जे सीनियर ब्यूरो ऑफिसर ऐं वक़्ती असिस्टेंट सेक्रेटरी एरिक मेयर जी अॻुवाणी में अमरीकी वफ़द इस्लामाबाद में शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म फोरम में अमरीकी वफ़द जी शिरकत जी आजा कई ऐं ज़ोर ॾिनो त पाकिस्तान में मादनियात जे शोबे में वसीला सलाहियत आहिनि ऐं अमरीकी कंपनीज़ खे हिन तरजीह शोबे में सीड़पकारी जे मौक़नि मां फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। वफ़द वापार ऐं सीड़पकारी सां गॾोगॾु दहशतगर्दी जे ख़ात्मे ते बि ॻाल्हि ॿोल कई। अमरीकी वफ़द पाकिस्तान मिनरल्स इन्वेस्टमेंट फोरम में शिरकत लाइ पाकिस्तान जे दौरे ते आयल आहे। PTI बानी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी समेत 119 जवाबदारनि खे GHQ हमले केस जी ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम।
अदालत चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे 4 महीननि जे डायरेक्शन मूजिब केस जो फ़ैसिलो कयो वेंदो। हाणे कंहिंखे बि गैर ज़रूरी रुलाए न वेंदो। GHQ हमले केस जी ॿुधणी इस्लामाबाद जे दहशतगर्दी टोड़ अदालत में थी। जज अमजद अली शाह ॿुधणी कई। पंजाब जो अॻूणो सूबाई वज़ीर राजा बिशारत अदालत में पेश थियो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी बि हाज़ुरी लॻाई वई। GHQ हमले केस में 119 जवाबदारनि खे समन जारी कया विया। अदालत ॿिनि शाहिदनि लाइ समन नोटिस जारी कया। अदालत PTI बानी खे जेल जी अदालत ऐं शाह महमूद कुरैशी खे 12 अप्रैल ते लाहौर जेल मां पेश करण जो हुकुम ॾिनो हुयो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते बचाव वारनि वकीलनि खे शाहिदनि खां आॾी पुछा करण जो बि हुकुम। अदालत GHQ हमले केस जी जांच ऑफिसर जांच टीम खे मुकमिल रिकॉर्ड सां गॾु अदालत जेल में पेश थियण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त ईंदड़ तारीख़ ते मजिस्ट्रेट मुस्तफ़ा ऐं शायदि सब इंस्पेक्टर रियाज़ खे तलब करण लाइ नोटिस जारी कयो वियो आहे। अदालत चयो त केस जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जी 4 महीननि जी हिदायत मूजिब कयो वेंदो। मुस्तक़बिल में कंहिं बि धुर खे गैर ज़रूरी रुलायो न वेंदो। GHQ हमलो केस जी ॿुधणी हफ़्ते में 2 भेरा कई वेंदी। 25 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। GHQ हमलो केस जी ईंदड़ ॿुधणी अदालत जेल में थींदी। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई मोटरसाइकिल फुर केस में सोबोदेरो हेठि राणीपुर जी अदालत में पेश। अदालती कार्रवाई जे बाइकाट सबबि ॿुधणी बिना कार्रवाई जे 23 अप्रैल ताईं मुलतवी। GD अॻवान मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो सिंध में हिकु ऐं पंजाब में ॿियो मौक़िफ़ आहे। GDA जो वाज़े मौक़िफ़ आहे त केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंध खे गिराबाद करे पंजाब जे रेगिस्तान खे आबाद करण लाइ सिंधु दरिया मां केनाल कढिया पिया वञनि। सिंध में अॻे ई पाणी खोट सबबि इंडस डेल्टा तबाह थी वई आहे। समुंड साहिली पटीअ खे गिड़काए वियो आहे। कश्मीर जे कचे में मुगविन जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन। ॾोहारियुनि जी फायरिंग में शिकारपुर वासी हलकार अनवर अली कलोड़ो शहीद। पुलिस जो चवणु आहे त कस्टम हलकारनि ऐं ॿियनि मुगविन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो पियो वियो त ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले में हिकु जवान शहीद थी वियो। शहीद हलकार जे पलांद जो ऐलान। कराची में लाॾाणो करे वियल पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ताज हैदर जी जनाज़े नमाज़ अदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह, गवर्नर सिंध कामरान टिसूरी, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ताज हैदर पीपल्स पार्टी जो असासो हो। हिन शफ़ाफ़ चूंडुनि ऐं समाजी इंसाफ़ लाइ भरपूर जदोजहद कई। PP जो सीनियर अॻवान ताज हैदर गुज़िरियल ॾींहुं बीमारी सबबि कराची जी मक़ामी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। पनो आकिल जे सहाफ़ी मुनीब इंदड़ ख़िलाफ़ पीका एक्ट तहत वधीक 2 FIRs दाख़िल। 24 कलाकनि में सहाफ़ी ते 3 FIR दाख़िल कयूं वियूं। कैंट थाणे ते सहाफ़ी ख़िलाफ़ सोशल मीडिया ते तौहीन आमेज़ ॿोली इस्तेमालु करण तोड़े धमकियुनि वारी पोस्ट रखण जो केस दाख़िल कयो वियो। पनो आकिल सिटी थाणे ते बि दाख़िल केस में सहाफ़ी मुनीब अख्तर जा 6 भाती बेजवाबदार तौरु नामज़द। FIR खां पोइ सहाफ़ी मुनीब इंदड़ जे मामे इस्माइल इंदड़ ऐं मारोट ज़बीउल्लाह इंदड़ खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई। गुज़िरियल ॾींहुं मुनीब इंदड़ ख़िलाफ़ दादुलोए थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। जंहिं बाद गिरफ़्तारी लाइ पुलिस संदसि घर ते चढ़ाई बि कई हुई। सहाफ़ी तंज़ीमुनि पारां मुनीब इंदड़ ते पीका एक्ट तहत केस दाख़िल थियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत। सिंध में 9 ऐं 10 जमायत जा पेपर जारी। मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटर्स ते वक़्त खां अॻु पेपर आउट। कराची, हैदराबाद ऐं लाड़काने समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे इम्तिहानी सेंटर्स में कलम 144 लागू हुअण बावजूदि उम्मीदवार सरेआम कापी कंदा रहिया। उमरकोट में 9 जमायत जो रियाज़ी जो पेपर वक़्त खां अॻु आउट थी वियो। शदादकोट, वगण, सजावल, जूण जो ऐं ॿियनि शहरनि जे इम्तिहानी सेंटर्स में बि कापी। ऐं सिंध में ॾुकार वारी सूरत हाल सबबि जाबलू, सेराई ऐं मैदानी इलाइक़नि में जंगली जीवत जी ज़िंदगियुनि लाइ ख़तरा वधी विया। खीरथर नेशनल पार्क में सरह PPR जी बीमारी जो शिकार। ज़रियुनि मूजिबि वाइल्ड लाइफ खाते जंगली जीवत खे बचाइण लाइ कख भञी बीणो न कयो। खीरथर नेशनल पार्क में सरह में PPR जी बीमारी मुंहुं कढियो आहे। पाणी जी अणहूंद ऐं बरसातूं न पवण सबबि जंगली जीवत लाइ पाणी ऐं खाद खुराक जी सख़्तु खोट पैदा थी वई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार माया काज़ी राबेर। हेडलाइंस वाली टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।